नाज़िन जैकमाबाद में रमज़ान शरीफ की आमद ते ज़ख़ीरा खोर सरगर्म थी विया। आम वाइपे जी शयुनि जे अघनि में बेपनाह इज़ाफ़ो कयो वियो आहे। वधीक ॾिसूं था राशिद बलोच जी हिन रिपोर्ट में। जी रमज़ान शरीफ में कुछ ॾींहं पिया आहिनि, तंहिं करे जेके ग़रीब माण्हुनि लाइ को बि रिलीफ सोचियो न आहे। महांगाई चोट चढ़ियल आहे, खाधे पीते जी क़ीमतनि में बार बार वाध थिए थी, तंहिं करे जेके ग़रीब मिसकिन अवाम आहे उहो इंतहाई परेशानी खे भोगे रहिया आहिनि। असां इन सिलसिले में जैकाबाद शहर जी अवाम सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। वधीक महांगाई बाबति उन्हनि जो छा चवणु आहे। हर दुकानदार पंहिंजो रेट आणे थो, हिकिड़े को पुछा कर ॿियो रेट ॿुधाए थो, ॿिए को पुछा कर ॿियो रेट ॿुधाए थो। को इन्हनि जे मथां गवर्नमेंट जो पुछा करण वारो न आहे। इन्हनि को डीसी साहब आहे पंहिंजे उते वेठो आहे, ॿाहिरि निकिरे ई नथो। छा हर शइ महांग थी वियो आहे, हर शइ ज़िद चढ़ी वियो आहे। ग़रीबनि जे लाइ छा थो करे? ग़रीब पिसजी विया, ग़रीब गुम थी विया। छा बचायो अथसि ग़रीबनि जे लाइ? छा कयूं? छा वठूं? बसर वठूं, टमाटर वठूं, गे वठूं, छा वठूं? गरीब माण्हू रोज़ा रखे या मेहनत करे तो वो एक टाइम जी मानी नथो खाई सके। 500 रुपया दिहाड़ी पिया मिलनि था। हे शाहबाद सिर्फ़ शाहबाद हेॾो महांगाई कयो था। हे चए थो इमरान खान महांगाई करे वियो आहे। ठीकु आहे, इमरान खान महांगाई करे वियो आहे, असां मञूं था। तव्हां छा कयो? हेतिरो टाइम थियो आहे। जेसिताईं इहे हुकुमरान हूंदा तेसिताईं महांगाई ख़तमु न थींदी, असां सोचे नथा सघूं। बाक़ी अवाम जो लाह निकिरी वियो आहे। इहे जेका कपिड़ा पातल आहिनि इहे बि हाणे नवाज़ शरीफ़ जेको आहे शहबाज़ असां लाइन जी कढनि माशाअल्लाह जंहिं ॾींहुं इंक़िलाब ईंदो इंशाअल्लाह घणे असां हिन बदिलाव वठंदासीं अलाह जे हुकुम सां। तो पैकेज ॾियनि त रमज़ान शरीफ़ अख़्तावर महीनो आहे, हर कंहिं खे ख़बर आहे। अल्लाह पाक जो महीनो आहे, सुठो महीनो आहे। हर को माण्हू क़ुर पढ़ंदो आहे, नमाज़ पढ़ंदो आहे, रोज़ा रखंदो आहे। ठीकु आहे, महांगाई आहे, रमज़ान शरीफ़ में पैकेज ॾियनि, हिकिड़ो महीनो पैकेज ॾियनि ग़रीब आवाम खे। हिकु त महांगाई जेकी आहे होलसेलर जे तरफ़ खां आहे, हिकिड़ी महांगाई आम दुकानदारनि जे तरफ़ां आहे, हिकु आहे गवर्नमेंट जे तरफ़ां। त टिनि महांगाइनि में हिकु ग़रीब आवाम पीसजे थी। ऐं बलख़सूस है बाबरकत महीनो अचे थो, इबादत जो महीनो अचे थो ऐं पूरी दुनिया में मुसलमान इबादत में मशगूल हूंदा आहिनि। पर असां वरी बि अर्ज़ु गुज़ारिश कंदासीं सिंध गवर्नमेंट के, तव्हां रमज़ान पैकेज कढो था पर इनखे बराए नाम न कजो। ग़रीब ऐं मिसकिन अवाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे गुज़िरियल केतिरे ई अरसनि खां महांगाई थी वई आहे। बेहतर हाणे रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो अचे थो मगर को बि असांखे रिलीफ नथो मिले। महांगाई एतिरी चोट चढ़ियल आहे, खाधे पीते जी क़ीमतनि में बार बार वाध थिए थी, तंहिं करे असांखे मुश्किलातूं थियनि था। हिननि मौजूदा हुकूमत खां घुर कयो आहे ख़ुदा महांगाई में कंट्रोल करे असांखे रिलीफ फराहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु राशिद बलोच, SS न्यूज़ TV जैकबाद।